में गाल कंदासीं सिंध जो एक मशहूर ज़माना धाड़ेल परू चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में ऐं उन खां अलावा एक दिलचस्प तव्हां सां वाक़ियो शेयर कंदासीं जेको परू चांडे जे ज़िंदगीअ जे मुतालिक़ आहे। इंशाअल्लाह तव्हांखे दिलचस्प वाक़ियो ॿुधी तमामु घणो मज़ो ईंदो ऐं परू चांडे जे ज़िंदगीअ जूं कुझु सुठियूं ॻाल्हियूं ऐं कुझु ख़राबु ॻाल्हियुनि जे बारे में रोशनी विझंदासीं। दोस्तो, परू चांडे जे दौर में को बि वॾेरो अगरि कंहिं ग़रीब सां ज़ुल्म कंदो हुयो त उहो ग़रीब माण्हू वॾेरे खे मुंहं ते चई ऐं हिकु होकल ॾेई चवंदो हुयो त न वॾेरा तूं ज़ुल्म नथो करे सघीं, छाजे करे जो असांजो धणी साईं हिते मौजूदु आहे। दोस्तो, ग़रीबनि जो तमामु घणो हॾ ॾोकी हुयो परू चांडियो ऐं ग़रीबनि जो को बि मसइलो हूंदो हुयो त परू चांडे वटि जॾहिं को बि ग़रीब ईंदो हुयो दांह खणी, परू चांडियो उन टाइम पहिरें उघाड़े बि वञी करे परू चांडियो उन ग़रीब जो मसइलो हल करे ऐं क्या औरत वेंदी हुई त उन जे मथे ते रओ ॾेई या अजरख ॾेई ऐं उन माईअ खे ऐं उन जेको आहे सो औरत खे उतां रवानो कंदो हुयो उन जो मसइलो हल करे। ऐं उन खां अलावा परू चांडियो हिकु दिलेर शख़्स हुयो। कारकर्दगीअ जे हिसाब सां त परू धाड़ेल हुयो। धाड़ेल हिकु बुरो लक़ब आहे, लेकिन परू चांडे जेके सजामी कम कया ऐं जेके अवाम जी ख़िदमत कई उहा बि कंहिंखां लिकी छपी कान्हे का। दोस्तो, परू चांडियो सिंध जो हिकु शहज़ोर धाड़ेल थी गुज़रियो ऐं उन जो हाक ऐं उन जो दबदबो एतिरो हुयो जो को बि उन इलाइक़े में ॾोह करण लाइ डिॼे पियो ऐं उन खे जेको आहे सो तकलीफ़ पियो थिए। दोस्तो, हिकिड़े चकर मेमण बिरादरी जा कुझु माण्हू परू चांडे जा जेके रस्ते मां लंघंदो हुयो उन जी ख़बर वञी पुलिस ताईं पुॼी। पोइ परू चांडे खे जॾहिं ख़बर पई त हिननि जेको आहे सो जाचूसी करे ऐं रिपोर्ट वञी पुलिस ते पुॼायो त पोइ उन हिकु जेको आहे सो मेमण बिरादरी जो मास्तर हुयो, उन मास्तर खे जॾहिं जेको आहे सो परू चांडे अगवा करे पाण वटि आंदो त पोइ मास्तर माण्हू हुयो ऐं विच में कुझु चङा माण्हू जॾहिं आया त मेड़ मिंथ में बि जेको आहे सो परू चांडे पोइ जेको आहे माफ़ी तलाफ़ी करे उन्हनि मेमणनि पोइ उन मास्तर खे रिलीज़ कयो ऐं उन मास्तर खे छॾियो। दोस्तो, तमामु घणो मार्शला जे दौर में बि परू चांडियो न पुलिस जे हथु ईंदो हुयो, न रेंजर्स न फ़ौज जे हथु ईंदो हुयो। एॾो दिलेर हुयो हो पंहिंजूं कारवायूं करे ऐं ईअं ग़ाइबु थी वेंदो हो जीअं कंहिंखे ख़बर ई न पए। दोस्तो, फ़ौजी रस्ते में अॻु वठियो स्कूल जे ॿारनि खां पुछंदा हुया त परी कहाँ रहती है, छाजे करे जो परू चांडे जो नालो परू करे न सॾींदा हुया, हुनखे उर्दूअ में परी करे सॾींदा हुया। पोइ उन्हनि ॿारनि खां पुछंदा हुया त परी कहाँ रहती है त पोइ उहे ॿार चवंदा हुया त परी जो है ॿेले में थी रहे ऐं ॿेले में तव्हां वञी जांच कयो। दोस्तो, एॾो हाक हूंदो हो परू चांडे जो उन बंद खां सरकारी मिशनगिरी का बि अंदरि ॿेले में लही न सघंदी हुई। एॾो ख़ौफ़ ऐं एॾो हिरास हूंदो हुयो परू चांडे जो। ऐं एजेंसियुनि विच में माछियुनि ऐं चांडिया बिरादरी जे विच में हिकु वॾो फ़साद खड़ो कयो हुयो ऐं वॾी जंग लॻंदी हुई। उन में हिकिड़े पासे जा जेके ॻोठ जा वॾेरा ऐं फ़ौज ऐं ॿिए पासे माछी बिरादरी हुया, लेकिन ॿिए पासे चांडिया सॼी क़ौम लही आई। मेहड़ ऐं मेहड़ जा ओस पास वारा जेके बि इलाइक़ा हुया इन जंग में तबाह थी विया। हालांकि चांडिया बिरादरी जो नुक़सानु इन जंग में तमामु घणो थियो हो, लेकिन ॿधी ऐं हिकु करे चांडिया सॼी क़ौम हिकु थी वई परू चांडे जे पोयां। लेकिन परू चांडे खे मारण में बिल्कुलु नाकाम विया इन सॼे साज़िश में। उन जे बावजूदि परू चांडे जा जेके पंहिंजा साथी हुया, पंहिंजा जेके माण्हू हुया परू चांडे सां गॾु, पोइ फ़ौज ऐं पुलिस सियाणप करे उन्हनि खे कुझु पैसनि जे एवज़ इस्तेमालु कयो। पोइ परू चांडे जो फाइनल सईदी मूसाणीअ ॾे वञी रहियो हुयो आख़िरी ॾींहुं, त पोइ परू चांडे जा